जी नाज़रीन, इस्लाम कोट भरिसां ॻोठ गिरियांछो जा ही रहवासी आहिनि। लंजा बिरादरी जा माण्हू आहिनि। इस्लाम कोट प्रेस क्लब ते एहतजाज करे रहिया आहिनि। बासर वॾेरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ ही दाए रहिया आहिनि। असां हिननि खां पुछूं था त हिननि जो कहिड़ो मुतालबो आहे, ही छा चवनि था। वॾेरो गुलमामद जेको वॾेरो ॻोठ जो मेन उहो ई आहे। ऐं ॿियो कमन आहे, टियों अलाह हिकिड़ो ॾुॾो, चौथो आहे कमाल। इहे चारि उन ॿिया उन जा छोकिरा उन 25-30 आहिनि। असांखे धमकियूं ॾींदा आहिनि, असांखे राति जो पथराव असां ते कयूं, असांखे डोड़ाए टपड़ खणायूं। हाणे असांजी सभु गलियूं नंबर माइटाणा जेको आहिनि उन्हनि ते भई कब्ज़ो कयो आहिनि। उन लाइ करे असीं तॾहिं हिते प्रेस क्लब ते पहुता आहियूं ऐं 302 जी असां ते कूड़ी एफआईआर करायूं, जंहिंमें असां ते पुलिस महिरबानी थी, एसओजी साहिबु DSP SP ताईं असां ते महिरबानी थिया। उन जेको केस कूड़ो ऐं C क्लास में करे कढी छॾियो। हींअर साईं असीं सलाम कोट वेठा आहियूं। ॻोठे खे साईं असांखे 3 महीना थिया आहिनि। असीं दरअसल रमज़ान जे 27 रोज़े राति जो 1:30 बजे आऊं था टपड़ खणी हिते पहुतो आहियूं। असां सां इंसाफ़ हर जॻह ते वियो आहे, हर लीडर वटि वियो आहे, कंहिं मुंहिंजी दान न ॿुधी आहे। असांजा घरू मसइलो ज़ाती नाजाइज़ी असां सां हुई, उन जे लाइ असां ॻोठे वॾेरनि खे फ़ैसिलो ॾिनो वियो। उन चयो अव्हांखे फ़ैसिलो ॾींदे था। उन जे करे जेको छोकिरो पंहिंजी पाण ख़ुदकशी कई वई, उन जी 302 जी एफआईआर असां ते कटाई वई। ॻोठे चङे मुड़ुस में वॾेरनि कटाई वई। उहो उन जी जांच लाइ एसओ साहिबु जांच करे ऐं SP साहिबु जांच करे उहो केस कूड़ो सम्झी वियो। उनखे कूड़ो करे निकाल कयो, कोर्ट सगुड़ी निकाल कयो वियो, उहो कूड़ो हो। उन खां पोइ असांखे 3 महीना थिया आहिनि, असीं घर न विया आहियूं। असांजा ॿार बच्चा उते हुआ, उन खे बि पथराव कयो ऐं नाइंजाइज़ उन ककरा उथराए कयूं। पोइ असीं 27 रोज़े ते पंहिंजा ॿार वठी इस्लाम कोट में रहूं पिया। अॼुकल्ह असां सां अॼु कोई बि आहे, असीं पंहिंजे घर वञी नथा सघूं। असांजो हक़ कयो वञे, असांजे हक़ इंसाफ़ कयो वञे। गुलमामद आहे ऐं कमाल आहे, ॾितो लुडन आहे, कमन आहे ऐं उन जा ॿिया छोकिरा जो वॾा आहिनि, उहे पाड़े जा छोकिरा जेके आहिनि उहो माण्हू 25 आहिनि। असां उहे विढ़ण लाइ तयारु आहिनि। असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिते जेकॾहिं हिते आया तव्हांजो ख़ैरु न आहे, अव्हांखे मारे वेंदो। असीं पंहिंजे ख़ून ऐं ख़ौफ़ में वञी नथा सघूं। उहे त धमकियूं ॾेई रहिया आहिनि त अव्हांखे हिकिड़ो माण्हू अव्हांखे बिल्कुलु मारींदासीं। असीं नथा वञूं। हाणे असीं केॾां वञूं? असांजो रोज़गार उते लॻो पियो, असांजो माल उते रुली वियो, असांजे बनियूं जा मौसम हली रहिया, उहे बनियूं आबाद न कयूं वियूं। हाणे असीं कहिड़े पासे वञूं? असांखे अलाह साईं हक़ कयो ऐं गवर्नमेंट हक़ कई वञे।